अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त सिजावल ख़ान लाला जे माउ पीउ खे धमकी ॾींदो आहे ऐं चवंदो आहे त मूंखे सुभाणे ताईं हाकमज़ादी हर हाल में घुरिजे ऐं वधीक चवे थो त न त आउं ॿिए सूरत में तव्हां ॿिन्हिनि खे मारे छॾींदसि। नवाब ख़ान मीर खे आज़ादु कराइण लाइ पुलिस खे बहावल ख़ान जे घर मोकिलींदो, जिते बहावल ख़ान कोन हूंदो ऐं पुलिस हथें ख़ाली वापसि मोटी ईंदो। मूसा नवाब ख़ान खे चए थो त बहितर अथई त सुधरी वञ, न त मूसा तोखे कंहिं बि हाल में कोन छॾींदो। नवाब ख़ान मूसा खे चवंदो त तो में अञा एतिरी ताक़त ई कोन्हे जो तूं नवाब ख़ान खे मारे सघीं। मूसा नवाब ख़ान खे जवाब में इहो चवंदो त तोखे मारणु मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि नाहे, ऐं चाहियां त तोखे हींअर जो हींअर मारे सघां थो। ऐं मूसा नवाब ख़ान खे इहो चवंदो त आउं तोखे वरी बि चवां थो त सुधरी वञ त बहितर अथई। जेकॾहिं नथो सुधरी त पोइ तूं मूसा खे सुञाणी थो। दोस्तों, अॼु जे लाइ एतिरो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।